अच्छा, अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 13 जुलाई वेनसडे ऐं सुबुह जा 11 थिया आहिनि तक़रीबन। मां ऐं सुराण वञूं था ॿाहिरि, छो त मुंहिंजी हिकिड़ी ॿ दवा ख़तमु थी आहे, उहा वठणी आहे। ऐं हे पाणी मां हिते हाणे विधो थोरी देरि पहिरियों, ऐं इलाही ॾींहंनि खां मां घर खां ॿाहिरि ई न निकिती आहियां, त मां हिननि प्लांट्स जो बि ख़्यालु न कयो आहे। त हे माशाल्लाह बारिश खां पोइ ॾाढा गुल निकिता आहिनि। ऐं हीअ निम त माशाल्लाह एॾी वॾी थी वई आहे ज़बरदस्त। शाखूं ॾाढियूं वॾियूं थी वेंदियूं अथसि। ऐं हीअ बर्ड हाउस जेको मां हिन में हयो हो, इहो बिल्कुलु कवर थी वियो आहे, ढकिजी वियो आहे। ऐं हीअ बोगनवेलिया ॾिसो मथे ताईं थी वञे माशाल्लाह। सो मां चयो थोरो हिननि वटि बीहां, छो त पाणी जो न ॾिनो आहे। एॾनि ॾींहंनि में पाणी जी हिननि खे ज़रूरत ई न आहे। हुतां मुंहिंजो हिकिड़ो मशरूम चोरी थी चुको आहे। ख़ैर आहे, सुबुह जो गाॾी साफ़ु करे पिया। सो मां वेट थी कयां सुराण अचे त हलूं। झुड़ बि इलाही आहे, त कंहिं बि महिल मींहुं वसी थो सघे। हीअ मुंहिंजो घरु ॿाहिरां सो हाणे हलूं था। ऐं मां तव्हांखे सबूत ॾेखारियां। हे ख़ैर सां हे असांजा पाड़े वारा पढ़ियल लिखियल क़ाबिल माण्हू, हे हीअं गंद असांजी क्यारीअ में उछलींदा आहिनि। पंहिंजी क्यारी हीअ अथनि, को शर्म न आहे, को ज़िमेदारी जो अहसासु न आहे। ऐं मां सिर्फ़ु इन लाइ कुझु नथी चवां त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वॾो मर्तबो ॿुधायो आहे उन माण्हूअ लाइ जेको हक़ ते हुजे ऐं पोइ बि जहिड़ो न करे। सो मां हक़ ते आहियां। हिकु ॿ दफ़ो मां हिननि खे झलियो, इहे मूंसां विढ़ी पिया, बदतमीज़ी कयूं, ऐं हाणे मां हिननि खे कुझु नथी चवां। मां हक़ ते आहियां, पर मां झड़ो नथी कयां। फी सबीलिल्लाह, अल्लाह ऐं नबी जी रज़ा जी ख़ातिर। हिननि खे शर्म ईंदो बि कोन कॾहिं। सो ॻाल्हाइण जो को फ़ाइदो न आहे। सो मां छॾियो। हलूं था हाणे। माशाल्लाह हिन क्यारी में 2 कुकड़ बीठा आहिनि, हिन क्यारीअ में बि 2 कुकड़ बीठा आहिनि। प्लांट्स, सभिनी क्यारियुनि में प्लांट्स ते बहार आयल आहे पूरी पूरी। 12:30 थियण वारा आहिनि। असां वापसि अची विया आहियूं। कुझु फ्रूट वरितोसीं इलाही ॾींहंनि खां पोइ। फ्रिज में फ्रूट न हूंदो आहे, असांखे ईअं लॻंदो आहे वरी बची विया आहियूं। हा, ज़रा आई सुबुह धोई वई आहे, पर अञा वरी जेके ॿीहर थिया आहिनि उनखे मां ॿीहर बि सॼा। सुराण हिते बिज़ी आहे एज़ यूजुअल पंहिंजी सफ़ाई सुथरायूं करण में, यानी शयुनि जूं। सो हे फ्रूट वरितोसीं, ऐं हे मुंहिंजूं ढेर सारियूं दवाऊं, जेको मेन पर्पज़ वञण जो इहो हुयो। ऐं थोरी शुगर फ्री नंढड़ी जैम, भिंडियूं, बसर, पटाटा, हिन में कुझु शयूं। सुराण तो छा छा वरितो आहे, थोरो शयुनि जो चहिरा थो कराओ। मां बसि सुराण वठी आई आहे चोगो, ऐं बर्गर बन वठी आई आहे। चेती त इलाही ॾींहंनि खां मां मिस कयो आहे बर्गर खाइण खे। हे छा आहिनि? ईअं, हा ईअं, हे बि चोगो आहे। अच्छा ठीकु आहे। हे बन, ऐं मुंहिंजो काॾे वई जेको मां वरितो? हा, हे मां वरितो हिकिड़ो पार्ट, छो त अलाए 10-12 साल पुराणो हुयो मां वटि पहिरीं वारो, त उहो हाणे बिल्कुलु लूज़ थी वियो, त इन करे मां नओं वठी आई आहियां। सो इहा टोटल असांजी शयूं आहिनि। ऐं जीअं मां चयो त मेन शइ हीअ आहे, बाक़ी सभु ज़रूरत जूं शयूं। शुक्र अलाह जो भाॼी वारा खुलियल हुया ऐं फ्रूट वारा खुलियल हुया, इन करे असांजो कमु थी वियो। हिकु थियो आहे, हे आहे राति वारी दाल गोश्त। इहो मां हिन महिल गरम कयो आहे, ऐं चांवर बि हे राति वारा आहिनि, छो त सभिनी न खाधा त बची पिया। त ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजे घर में ज़ाया करण जो को रिवाजु न आहे। ऐं हिते पटाटा फ्राए था थियनि। इहो मां लंच जी तयारी थी कयां, उनखां पोइ 2-3 मानी बि पचाईंदमि, त जेको चांवर खाए, जेको मानी खाए। ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी ख़ुशि आहियां। अॼु जेको आहे तारीख़ वारा त कल्ह शाम वापसि अची विया। सुगन बि आई आहे अॼु, ऐं अलीअ जी फैमिली खे मां इलाही मिस थी कयां। अलाह ख़ुशि रखेनि, जिते बि हुजनि, आबाद हुजनि। हे मंझंदि जी मानी मुंहिंजी थींदी तयारु। ज़हरा बि ॿीहर ईंदी सुबुह जो, उनखे मां मानी ॾिनी, छो त हे
सभु ॼणा सुता पिया हुआ त कमु काफ़ी रहिजी वियो, थांव घटि थिया। हाणे उहा ईंदी त ॿीहर थांव बि हली नी, पंहिंजी मानी बि खणी वेंदी। छो बारिश थी थिए छा? हाँ हाँ भई हली बस। ज़ेरा आई आहे, सुराण दर पई खोले त दरवाज़े ते लिज़र्ड वेठी। छो त हाणे असांखे हर वक़्तु रुॻो इहो ई टेंशन हूंदो आहे त मींहुं त नथो वसे, बारिश एॾी असांजे हवासनि ते हावी थी वई आहे, यकीन कयो। ऐं मूंखे त बारिश जी मौसम में उअं ई डिप्रेशन थींदो आहे। सो सुगंध आई मंझंदि जो त कुझु असां लाइ गिफ्ट्स वठी आई, मां चयो उहे बि मां तव्हां सां शेयर कयां। मुंहिंजे लाइ शर्ट पीस वठी आई आहे। मूंखे यूनिक कपिड़ा पाइण जो शौक़ु आहे, पर हीअ हाणे मां खोलियां नथी, जॾहिं सिबंदमि त ज़रूरु खोलींदमि। ऐं हीअ सुराण जे लाइ शर्ट, ऐं उनखां अलावा सुराण जे लाइ वठी आई आहे हीअ 2 गिलास, हे डेज़र्ट सर्व करण जे लाइ। ऐं उनखां सवाइ हीअ बि सुराण जो आहे स्पून, ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। ऐं मुंहिंजे लाइ वठी आई आहे हिकिड़ो हीअ बॉटल, प्लस कुझु क्राफ्ट जो सामान। हे आहे लेडी बग्स आहिनि इहे, ऐं हे बटण आहिनि। मिनी माउस वारा बटण, ऐं हीअ लेस आहे बर्लेप। उनखां अलावा हिकिड़े हे हिनखे नई साइज़ मिली आहे, जेके मां वटि अहिड़ा जार पहिरियूं बि आहिनि, हिनखे इहा नई साइज़ मिली आहे त हिन जेको आहे इहा बि मुंहिंजे लाइ वठी आई आहे। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं। ऐं प्लस जेको आहे चैरिटी लाइ पंहिंजा कपिड़ा जमा कंदी रहंदी आहे, जेको बि सॼो साल हिनखे न खपंदो आहे सॼा रखंदी आहे, त जॾहिं बि अचे त उहो मूं ॾे खणी अचे। ऐं उनखां सवाइ बाक़ी पोइ कुझु मां तव्हां सां शेयर थी कयां। पहिरीं जी मां नमाज़ पढ़ी आई आहियां, उनखां पहिरियों मां इहे पालक जा 2 हिसा हुया, इहे कढी रखिया आहिनि। फ्रीज़ थियल पालक हुई त मां राति जो पचाईंदमि पालक गोश्त। हे गोश्त आयो आहे गिफ्ट में, सुगंध खणी आई आहे। ऐं हे ॾिसो हिननि गोश्त हीअं विरायो, डिस्पोजेबल बॉक्सिस वठी, हे स्टिकर हिननि प्रिंट कराया हुया। ईद मुबारक, केॾी प्यारी शीप ठहियल आहे, ऐं फ्रॉम सुगंध एंड एहसन। सो बहरहाल इहे जम्स असां सभिनी में आहिनि, त क्रिएटिविटी जेका आहे किथे न किथे पई ज़ाहिर थींदी हूंदी आहे, तो हिन जी क्रिएटिविटी हिते बि ज़ाहिर आहे। ऐं हिते हिन पासे हीअ जेका हाणे मुंहिंजे लाइ बरनी वठी आई, त हिन सां मुंहिंजो हिन फस्ट जेको खाने में मुंहिंजूं शयूं आहिनि उन्हनि जो मुंहिंजो बैलेंस जेको आहे पूरो थियो। फोटा वॾा मुंहिंजा हिन में पिया आहिनि, आम हिकिड़े ढक वारी बोतल में। सो इहे मां ट्रांसफ़र कंदमि हिन में। सो हे फोटा हिन में शिफ्ट थी विया। हिते मुंहिंजो सेट थी वियो कंप्लीट हिन मथे खाने में। हेठि अञा आहिनि, आस्ते आस्ते सॼा कंदमि इंशाल्लाह। ऐं मां पहिरियों बि चयो त मां हिकिड़ो कारनामो सर अंजाम ॾींदमि, जंहिंजो अञा ताईं मूंखे टाइम नथो मिले, पर कंदमि सही ज़रूरु इंशाल्लाह। सो हाणे मां तयारी कंदमि राति जे बोड़ जी। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हाणे हिते मुंहिंजो पालक गोश्त रधिजे थो, छो त गोश्त काफ़ी टाइम लॻो पालक मां हिनखे हाणे विधी आहे, छो त उहा बॉइल थियल हुई। बसि जीअं ई इहे मसाला जज़्ब कंदा त मां हुनखे बोड़ खे कंदमि फाइनल। ऐं हिते मां मानी पचाइण जी तयारी थी कयां। तव्हांखां मां हिन व्लॉग मां हिते ई मोकिलाईंदमि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां ज़िंदगी रही त सुभाणे मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सुभाणे ताईं इंशाल्लाह। अल्लाह भाई।